इस्लामाबाद नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब IMF जी शर्तुनि ते पाकिस्तान में बिजली ऐं गैस जी क़ीमतुनि में गैर मामूली वाध जो एतराफ़ कयो आहे। क़ौमी असैम्बली जे इजलास में पेश कयल पंहिंजी लिखत वारे जवाब में नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब ऐवान खे ॿुधायो त IMF जे इस्तेहकाम प्रोग्राम तहत हुकूमत बिजली ऐं गैस जी क़ीमतुनि में वाध कई आहे, जेके काफ़ी अरसे खां अल्तवा में हुई। वफ़ाक़ी नाणे वारे वज़ीर मूजिबि नवंबर 2023 खां फ़रवरी 2024 ताईं बिजली ऐं गैस जे चार्जिस में वाधो इज़ाफ़ो ॾिठो वियो आहे। नवंबर 2023 में हुकूमत गैस जी क़ीमतुनि में 520% वाध कई, जॾहिं फ़रवरी 2024 में हुकूमत गैस जी क़ीमतुनि में 319% इज़ाफ़ो कयो। पंहिंजी लिखत वारे जवाब में नाणे वारे वज़ीर क़ौमी असैम्बली खे ॿुधायो त नवंबर 2023 में बिजली जी क़ीमतुनि में 35% ऐं फ़रवरी 2024 में 75% इज़ाफ़ो थियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।